अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, मुल्क में जीअं त अॻुवाटी मुआशी बहरान, सियासी बहरान अॻुवाटी मौजूदु हो, मथां वरी आइनी बहरान साम्हूं आयो आहे। उन आइनी बहरान जे करे समूरा जेके उहे मामला आहिनि उहे मुंझारे जे वर चढ़ी विया आहिनि। स्पीकर जी रूलिंग ऐं सदर पारां असेंबली टोड़ण वारे मामले ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी जारी आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके जमायतूं आहिनि, पीपल्स पार्टी खां वठी PTI PDM उहे हुते मौजूदु आहिनि। सुप्रीम कोर्ट तरफ़ समूरियूं नज़रूं आहिनि। खोड़ सारा सवाल आहिनि जेके अॼु सुप्रीम कोर्ट जे साम्हूं रखिया विया आहिनि। अधु में एतमाद खां सवाइ स्पीकर वटि वोटिंग खां सवाइ ॿियो को इख़्तियार न आहे, अहिड़ा सवाल। क़ौमी असेंबली रूल्स 28 तहत डिप्टी स्पीकर वटि इख़्तियार हुजनि तॾहिं बि रूलिंग नथो ॾेई सघे। वोटिंग खां सवाइ अधु में एतमाद रद्द नथी थी सघे। डिप्टी स्पीकर जी रूलिंग 59 जो तहफ़ुज़ नथी रखे। डिप्टी स्पीकर पारां आर्टिकल 5 खे बुनियादु बणाए रूलिंग आइन जे ख़िलाफ़ु आहे। ऐं इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ अहिड़ा सवाल आहिनि जेके सुप्रीम कोर्ट ॾाढो रखिया विया आहिनि। चीफ जस्टिस ऐं लार्जर बेंच उन ते ॿुधणी करे रहियो आहे ऐं उन में जेके मुख़ालिफ़ धुर आहे उन जो मुतालबो आहे त फौरी तौर ते फ़ैसिलो ॾिनो वञे, पर सुप्रीम कोर्ट पारां चवणु आहे त सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ हू फ़ैसिलो ॾींदा। उन सूरत हाल में हिन वक़्तु आइनी बहरान मौजूदु आहे। असेंबली टुटी चुकी आहे। क़ौमी असेंबली निगरान वज़ीर आज़म जो हुकूमत पारां नालो ॾिनो आहे। इन सां हिन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे पई, केतिरे जल्द हीअ हल थींदी ऐं मामिलो कहिड़े तरफ़ ईंदो। छा अधु में एतमाद ॿीहर उन ते वोटिंग थींदी या मामिलो इलेक्शन तरफ़ ईंदो। इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िये निगार काज़ी आसिफ़ साहब, सुहेल मेमुन साहब उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। लेखक आहिनि, कानूनदान आहिनि, तज़िये निगार आहिनि। जॾहिं त असद शहर असांजा ब्यूरो चीफ आहिनि KTN न्यूज़ जा इस्लामाबाद जा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। हिन समूरी सूरत हाल खे असद शहर कवर बि कंदा रहिया आहिनि। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। असद, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां थी कजे। इस्लामाबाद में हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? कोर्ट जे अंदरि कहिड़ा जेको आहे सो ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं छा पिया तव्हां ॾिसो? जी असलम महिरबानी। तव्हां जी शुरू में ई चयो त हिन वक़्तु मुल्क में आइनी बहरान आहे, आइनी बहरान सां गॾु सियासी बहरान आहे। ऐं जॾहिं मुल्क में आइनी सियासी बहरान थींदा आहिनि त उन सां गॾु मुआशी बहरान बि पैदा थी वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु जेके आहिनि मुल्क में हिकिड़ो मुआशी बहरान तरफ़ बि क़दम वधंदो पियो वञे। ऐं हिन वक़्तु का हुकूमत कोन्हे मुल्क में, केयर टेकर ॼण को हिकिड़ो नोटिफाई वज़ीर आज़म आहे जेको हिन वक़्तु कमु करे रहियो आहे। ऐं उहो बि हिन वक़्तु पंहिंजी जेका पार्टी जी आहे उहा वर्क करे रहियो आहे। ऐं जेको तव्हां शुरू में चयो त हिन वक़्तु अदालत तरफ़ां काफ़ी सवाल उथारिया विया आहिनि ऐं इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त अदालत में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल उथारिया विया आहिनि समूरनि पार्टियुनि, ख़ासि तौर ते अपोज़िशन तरफ़ां जेके मेंबर आहिनि, अपोज़िशन तरफ़ां जेके पार्टियूं आहिनि, उन्हनि जा जेके वकील आहिनि ऐं सीनियर जेको अॻूणो कानूनदान आहे ऐं जेको अरिड़हीं तरमीम जो ख़ालिक़ जंहिंखे चइजे, अॻूणो जेको सेनेट चेयरमैन आहे रज़ा रबानी साहब, रज़ा रबानी साहब, उन बि केतिरा ई सवाल उथारिया आहिनि त हिन वक़्तु मुल्क में जेका डिप्टी स्पीकर जी रूलिंग आहे उहा क़ानूनी आहे या आइनी आहे, इन ते हिकिड़ा बहस छिड़ी विया आहिनि। ऐं अक्सर जेके कानूनदान आहिनि उन्हनि सुप्रीम कोर्ट में जेको इहो ई चयो आहे त डिप्टी स्पीकर खे बि अख़्तियार न आहिनि त उहो इन क़िस्म जी रूलिंग ॾिए, छाकाणि जो जॾहिं बेतमादी वारी रिथ साम्हूं अची वेंदी आहे त पहिरीं लाज़मी आहे त उन ते वोटिंग कराइजे। ऐं वोटिंग न कराइण ई जेको हिकिड़ो गैर आइनी अमल आहे, जंहिंजे करे जेका उन 3 मार्च ते 3 तारीख़ अप्रैल ते जेको फवाद चौधरी तरफ़ां जेको कुझु कानूनी नुक़्ता उथारिया विया हुआ आर्टिकल 5 मुतालिक़, इन्हनि जी इजाज़त ई न ॾिनी वई हुई। पहिरीं त इहो सुवालु आहे त इन्हनि जी जॾहिं इजाज़त न मिली, इन ते जॾहिं वोटिंग न थी रूल पेश करण जी, रिथ पेश करण जी, त उनखे डिप्टी स्पीकर तरफ़ां कीअं क़बूल कयो वियो ऐं रूलिंग कीअं जारी कई वई। इन जे करे ई मुल्क में हिकिड़ो आइनी बहरान हली रहियो आहे ऐं सूरत हाल इंतिहाई तेज़ी सां रोज़ाना जी बुनियाद ते तब्दील थींदी पई वञे। हिन वक़्तु अपोज़िशन हिकु पेज ते आहे। ॾिसो, सवाल हिकिड़ो इंतिहाई अहम आहे जेको समूरी अपोज़िशन असलम उथारियो आहे त जेको 197 या 200 जे मेंबरनि खे हिकिड़ो गद्दारी जो सर्टिफिकेट ॾिनो वियो आहे, जिन सॼी ज़िंदगी मुल्क जी ख़िदमत कई, जिन सॼी ज़िंदगी मुल्क लाइ क़ुर्बानियूं कयूं,
जेल कटिया ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि जेके फोर्सिस सां गॾु बीठा रहिया मुख़्तलिफ़ मामलनि में हाणे उन्हनि खे हिकिड़ो गद्दारी जो सर्टिफिकेट ॾिनो वियो आहे ख़ुदि अस्करी क़यादत खां बि हिकिड़ो जीअं कल्ह तव्हां बिलावल भुट्टो ज़रदारी जो या अॻूणे सदर असफ़ अली ज़रदारी समेत शहबाज शरीफ़ जो बि हिकिड़ो जेको ॾिठा बयान बि ॾिठा उन्हनि जा ट्वीट बयान साम्हूं थिया त असांखे गद्दारी जा सर्टिफिकेट जारी कया विया आहिनि ऐं वज़ीर आज़म ख़ुदि या हुकूमत चए थी त उन ते अस्करी क़यादत ठपो हयो आहे हाणे अस्करी क़यादत जेके इतला आहिनि त उहे थोरी देरि में उन्हनि जी का वज़ाहत कंदी या का प्रेस कॉन्फ्रेंस करणु वञे पई बहरहाल इहे शयूं उन वक़्तु साम्हूं ईंदियूं जॾहिं उहे का बाज़ाब्ता तौर ते इन सिलसिले में पधिराई कंदा ऐं हिन वक़्तु मुल्क में असलु बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो आइनी ऐं क़ानूनी ऐं सियासी बहरान आहे जंहिं सॼी क़ौम जूं नज़रूं हिन वक़्तु आला अदालत में आहिनि त आला अदालत उन मुतलिक़ कहिड़ो सर्टिफिकेट थी ॾिए ऐं उनखे कहिड़े जेको आहे सो बादियल नज़र में उनखे कहिड़े नमूने उनजो हल ॻोल्हे थी इहे शयूं समूरियूं शयूं हिन वक़्तु कोर्ट में ॿुधणी हली रही आहे उन ते घणो माना ॻाल्हाइण बि नथो सही लॻे इन ते घणो बहस नथो करे सघिजे पर जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि या आला अदालत ॾाढो उथारियूं वियूं आहिनि उन ते असीं बहस करे सघूं था इन जे करे हुकूमत खे हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते जेके अदालती रिमार्क्स बि साम्हूं अची रहिया आहिनि त उन में हुकूमत खे या जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको फ़ैसिलो कयो आहे उन में शिकस्त नज़र अची रही आहे बिल्कुलु बिल्कुलु असद काई साहब असद जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जेको जवाज़ ठाहे वियो त ख़त खे त आलमी साज़िश थी आहे उन जे करे अदम एतमाद ते वोटिंग न थींदी ऐं असां उनखे रद्द था कयूं हाणे अॼु अमेरिका बि ॿीहर वरी उनखे रद्द करे छॾियो आहे हिकु त इन ख़त खे जंहिंखे जवाज़ बणायो वियो आहे छा इन ख़त खे जवाज़ बणाए अदम एतमाद ते वोटिंग रोके सघिजे थी महिरबानी दादा असल में ॻाल्हि इहा आहे त जंहिं ख़त खे बुनियादु बणायो वियो आहे ॼण त मुल्क खे सॼी दुनिया में खिलण हाव कयो वियो आहे माना सॼी दुनिया उन खे जेको आहे सो हिकिड़ो अजीब नज़र सां ॾिसे थी हिकिड़ो मज़ाक जो जेको पॉइंट ठही वई आहे ऐं सॼी दुनिया जूं जेके टीवी चैनल्स आहिनि ऐं तव्हां जेके मीडिया में जेके ॻाल्हि थी रही आहे तव्हां जेके उनखे बि ॾिसंदो त तव्हांखे हैरानी थींदी हाणे ॻाल्हि इहा आहे त जीअं असद साहिबु चयो पए त असल में जॾहिं हिन रिथ उहा असां असेंबली जॾहिं कवर कंदा आहियूं त असेंबली जो हिकिड़ो रूल्स मुताबिक़ त जेकॾहिं ऑर्डर ऑफ द डे तव्हांजो तय थियलु आहे हिकिड़ो आयो आहे त उन ऑर्डर ऑफ डे में जेके बि आइटम जिन ते डिस्कस करिणो आहे नंबर 1 नंबर 2 नंबर 3 ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां फौरी को बि वज़ीर या को बि मेंबर उन में तब्दीली करणु चाहींदो आहे त हू उथी स्पीकर खे गुज़ारिश कंदो आहे त रूल्स रिलैक्स कयो माना त तव्हां हिन एजेंडा में तब्दीली करण जी इजाज़त ॾियो त उन रूल्स रिलैक्स करण जे लाइ हाणे फवाद चौधरी साहिबु जेको आहे उहो चौथे नंबर जो आइटम जेको आहे उहो पहिरें नंबर ते खणी आयो मतिलबु पहिरें नंबर जो आइटम त तिलावत कलाम पाकी उनखां पोइ ॿिया आइटम हुया त उहो चौथे नंबर जो जेको खणी थो अचे पहिरियों त उनजे लाइ हुन स्पीकर खां इहा गुज़ारिश न कई त तव्हां रूल्स रिलैक्स कयो ऐं उनजे लाइ न स्पीकर जेको आहे हाउस खां जेका अहिड़ी का हिमायत जे लाइ ॻाल्हि कई ऐं विदाउट एनी रूल्स रिलैक्सेशन ही जेको आहे सो शुरू थी वियो फवाद चौधरी जिन बि असेंबली जी उन्हनि कार्रवाई ॾिठी हूंदी उहे आइनी माहिर हुजनि कानूनी माहिर हुजनि सहाफ़ी हुजनि सियासतदान हुजनि या आम शहरी हुजे उन्हनि खे इहा आम शहरी खे त शायदि उहा ख़बर न पइजी सघे छो त उहे टेक्निकल इशू आहिनि पर कानूनदाननि खे पॉलिटिशन्स खे ऐं उहे जेके असेंबली कवर कंदा रहिया आहिनि उन्हनि खे इहा चङी तरह ख़बर आहे त कीअं जेको आहे सो रूल ऑफ प्रोसीजर जो जेको मज़ाक़ उॾायो वियो आहे ऐं इन सॼी साॼी सूरत हाल में इमरान ख़ान साहिब जी हुकूमत जेको बि किरदारु अदा कयो आहे मां सम्झां थो त पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं मुस्तक़बिल में लिखियो वेंदो त उहो हिन बाब खे असांजे तारीख़ में केतिरा ई कारा बाब आहिनि हीउ उन में हिकिड़ो इज़ाफ़ो आहे ऐं उन में जेके बि आइन खे एब्रोगेट करण जूं ॻाल्हियूं हुजनि या ॿियूं बर्बादियूं हुजनि उहो तव्हां हर पाकिस्तान जी तारीख़ अनुसार ख़ैर भरी पई आहे ऐं हीउ उन में हिकु ॿियो इज़ाफ़ो आहे ऐं एॾी शर्मनाक ॻाल्हि आहे जो मतिलबु की तव्हां हैरान थींदो त सदर साहिबु वज़ीर आज़म जे सलाह सां असेंबली जेको आहे सो टोड़े थो छॾे पहिरियों नोटिफिकेशन इहो थो निकिरे हाणे निगरान जे लाइ 224 जेको जंहिं जो आइन जे आर्टिकल जो सहारो वरितो वियो आहे उन में बि तव्हांखे अपोज़िशन लीडर जो जेको आहे उनजी कंसेंट खपे थो हाणे पहिरियों त तव्हां असेंबली ख़तमु करे छॾी माना त को बि असेंबली जो मेंबर बि न आहे अपोज़िशन लीडर बि कोन्हे कुझु बि कोन्हे त वरी सदर साहिबु ॿीहर ख़त थो लिखे त तव्हां जेको आहे महिरबानी करे उन ॾे अपोज़िशन लीडर ॾे जेको शहबाज शरीफ़ साहिबु आहे त तव्हां पंहिंजो कंसेंट ॾियो त असां वज़ीर आज़म कंहिंखे मुक़ररु कयूं यार हीअ कहिड़ी अजीब आहे असेंबली मौजूदु ई न आहे त
तव्हां सदर साहब ख़तमु करे चुका आहियो हुनखे, वरी उनजे ई मतिलबु हिज़्ब इख़्तिलाफ़ जे जेका असेंबली वजूदु नथी रखे तव्हां मुताबिक़, आइन मुताबिक़ उहा अञा असेंबली मौजूदु आहे, पर तव्हांजे ऑर्डर मुताबिक़ उहा असेंबली नथी वजूद में रखे त तव्हां वरी ॿियो ऑर्डर कीअं था कढो त तव्हां शहबाज़ शरीफ़ तव्हांखे उनजे बारे में ॿुधाए। मुंहिंजे ख़्याल में हीअ हिकिड़ो ॿाराणी रांदि न हूंदी आहे त ॿाराणी हीअं कयो हीअं कयो हीअं कयो, लॻे थो त आइन हिननि जे राह में रुकावट त सभ खां वॾी इदारनि जे ऐं हिन अहिड़े क़िस्म जे पॉलिटिशियन जे साम्हूं आइन सभ खां वॾी रुकावट आहे। हू चवनि था को बादशाह त हुजे जेको लफ़्ज़ ज़बान मां कटिजे उन ते अमल थी वञे, विच में का रुकावट को रूल ऑफ प्रोसीजर को जेको आहे बिज़नेस वारो कुझु बि न हुजे, त हीअ सूरत हाल जेका आहे हिकु अनारकी आहे ऐं अनारकी जी सूरत हाल तरफ़ वञी रही आहे। छो त फ़िलहालु त पॉलिटिकल पार्टियूं ख़ामोश आहिनि, छो त असेंबली अदालत में मामिलो हली रहियो आहे। अदालत जो मामिलो साम्हूं जॾहिं ईंदो तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो सूरत हाल अॻियां केॾी ख़राबु आहे। बिल्कुलु काई साहब, सुहेल साहब ॻाल्हि ॿोल ॿुधी पिए था काई साहब जी बि, अगरि हीअ जेके बहरान पैदा थियनि पिया उनखे जिन खे जवाज़ ठाहियो पियो वञे, सियासी तारीख़ ते पाण अगरि नज़र विझूं त आइनी बहरान अक्सर पैदा थींदा रहनि था, उन जी तशरीह असां वठंदा रहूं था। आइन त वाज़े हुजे थो, पोइ तशरीह जी असांखे ज़रूरत पए थी, मथां वरी जेको अमेरिकन खे जवाज़ ॼाणाए थो वञे, तव्हां छा था सम्झो हिकु त आइनी बहरान मथां मुल्क जे अंदरि इंतिशार पैदा थिए ऐं ॿाहिरी दुनिया में बि असां अकेला थी वञूं, कहिड़े तरफ़ पिया वञूं? हाँ महिरबानी, बुनियादी तौर ते ॾिसो आइनी बहरान हिन मुल्क में बिल्कुलु बि नओं न आहे। तव्हां भली शुरूआत खां वठो, जॾहिं 53-54 में गवर्नर जनरल गुलाम मोहम्मद जॾहिं हुकूमत खे डिज़ॉल्व कयो वियो हुयो त तव्हांखे ख़बर हूंदी त वॾो मशहूरु केस आहे मौलवी तमीज़ुद्दीन स्पीकर हुयो ऐं उहो कोर्ट में वियो हो ऐं सिंध जेका चीफ कोर्ट हूंदी, सिंध हाई कोर्ट जेके अॼु चऊं था, उतां मौलवी तमीज़ुद्दीन केस खटियो हुयो। पर पोइ फेडरल गवर्नमेंट और फेडरल कोर्ट जेके अॼुकल्ह सुप्रीम कोर्ट थो चए, उन में जस्टिस मुनीर, इहो जस्टिस मुनीर जो जेको आइन सां हथ चुड़ाइण जो मामलो आहे उतां शुरू थियो हुयो, उन वरी उन असेंबली जे चुड़ण खे नज़रिया ज़रूरत में सही करार ॾिनो। ऐं वरी चऊं था ॿियो मामिलो थियो त जॾहिं अयूब जी माशाला लॻी त वरी कोर्टुनि में मामला आया, साॻियो ई जस्टिस मुनीर हुयो जंहिं इनखे सही करार ॾिनो। अञा वरी अॻिते ईंदासीं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी हुकूमत खे ख़तमु करण खां पोइ जॾहिं नुसरत भुट्टो साहिबा माशाला जे ख़िलाफ़ कोर्ट में वई हुई त उते बि नज़रिया ज़रूरत जो केस नसीम हसन शाह ॿियनि जेको आहे सो जजनि ॾिनो हुयो, उहो बि। उनखां पोइ वरी ईंदासीं त बुनियादी तौरु वरी ज़ियाउल वारो दौरु आहे, उन में बि कोर्टुनि जो किरदारु, वरी मोहम्मद ख़ान जूने जो खे बरतरफ़ करण वारी ॻाल्हि आहे। वरी उते कोर्टुनि जनरल ज़िया जे फ़ैसिले खे रद्द त कयो, छाकाणि त जनरल ज़िया जा केस हलियो ई पए त उहो हादसे में मरी वियो, त रद्द त कयो त इहो फ़ैसिलो ग़लति आहे, पर मोहम्मद ख़ान जूने जी हुकूमत खे बहाल न कयो, चयो वञी चूंडूं करायो। उनखां पोइ अचे थो गुलाम इसाक़ खान बेनज़ीर साहिब जी हुकूमत खे टोड़ियो, ख़तमु कयो, पोइ कोर्ट में वई, उतां बहाल न थी। वरी जेको आहे फारूक लगारी जी गवर्नमेंट, फारूक लगारी प्रेसिडेंट बेनज़ीर साहिब जी गवर्नमेंट टोड़ी, उतां जेको आहे उहो बहाल न थी। चवण जो मतिलबु इहो आहे त इहे आइनी बहरान हिन मुल्क में हलंदो पियो अचे ऐं अदालतुनि उनखे कॾहिं नज़रिया ज़रूरत तहत, कॾहिं पंहिंजे सम्झार, कॾहिं पंहिंजी हालतुनि मूजिबि, कॾहिं उनखे उनजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे, कॾहिं उनजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾिनो आहे। सो अॼु बि घणी त कंहिंखां कोन करणु खपे, इहा आइनी मुंझारा, हीउ सभु कुझु उन सॼे सिस्टम जो उन्हनि हिन जा हिसो आहिनि। ऐं उहो जीअं चवंदा आहिनि त एवरीथिंग फेयर इन लव एंड वॉर, हिते बि साॻी ॻाल्हि पई हले। ऐं होॾो जेकॾहिं हिकिड़ी धुर चए थी त आइन जो बहाली हुजे ऐं आइन मूजिबि सिस्टम हलनि, त ॿी धुर बि कोन घटायो आहे। उहे बि सभु गैर आइनी कम न सिर्फ़ु बाज़ी में कंदा आया आहिनि ऐं अञा बि ख़ुदि हींअर बि जेका नो कॉन्फिडेंस थी पए, इन में बि काफ़ी अहिड़ियूं शयूं हुयूं जिन जी आइन इजाज़त नथो ॾे, पर इहे सभु ॿिन्ही टिन्ही धुरनि पारां थियनि पियूं। बहरहाल बीइंग अ सिटीज़न, बीइंग असीं हिकिड़े तारीख़ जे शागिर्द हुजण जे करे असीं जमहूरियत पसंद माण्हू आहियूं। असीं चाहींदासीं त मुल्क में मामला सिधा हुजणु खपनि ऐं कानून ऐं आइन मूजिबि हलणु खपनि। इहा असांजी ख़्वाहिश आहे ऐं उमेदु था कयूं त ॾिसूं त मन अॻिते हली के मामला सिधा थियनि, न त तारीख़ इहो ॿुधाए रही आहे त हीअ मामला ईअं टेड़ा
हलंदा आया आहिनि, का बि नई ॻाल्हि कोन्हे। ऐं हिन मामले में बि ॾिसजे त कहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो थो अचे। को बि अजीब फ़ैसिलो वरी अची सघे थो, को सिधो फ़ैसिलो बि अची सघे थो, पर जेकॾहिं को अजीब फ़ैसिलो अची सघे थो त हुन में हैरत जी का बि ॻाल्हि न रहंदी। बिल्कुलु बिल्कुलु सुहेल। असद इलेक्शन कमीशन जो बि ज़िक्र साम्हूं अचे पियो, जंहिंमें शाह महमूद कुरैशी जो बयानु बि आयो आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि कीअं बि करे इलेक्शन कराइणी पवंदी इलेक्शन कमीशन खे। फाफन जो बि साम्हूं रिपोर्ट आई आहे, उन्हनि जो चवणु आहे त क़ानूनी ऐं आइनी मुंझारा मौजूदु आहिनि, उनजे करे 90 ॾींहंनि जे अंदरि मौजूदा वक़्त में इलेक्शन नथी कराए सघिजे। त इलेक्शन कमीशन जी छा सूरत हाल पिया ॾिसो तव्हां? जी बिल्कुलु। असम इलेक्शन कमीशन मुतालिक़ सुबुह खां वठी ख़बरूं गर्दिश कनि पियूं त इलेक्शन कमीशन इलेक्शन कराइण खां इनकार कयो आहे, पर थोरी देरि अॻु में इलेक्शन कमीशन जो बाज़ाब्ता तौर ते वज़ाहती बयानु अची वियो आहे त असां नयुनि चूंडुनि मुतालिक़ का बि पधिराई न कई आहे या को बि मीडिया खे को बयानु जारी न कयो आहे। जेकॾहिं किथां को बयानु हले थो त उहो ग़लति आहे। हाणे फाफिन बिल्कुलु सही चयो आहे त हिन वक़्तु जेके सूरत हाल आहे मुल्की कानून इलेक्शन एक्ट में काफ़ी सारा मुंझारा आहिनि। EMV मशीन मुतालिक़ हिकिड़ो ऑर्डिनेंस आयल आहे त वोटिंग इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते थिए, उहो ऑर्डिनेंस बि हिकिड़ो दफ़ो असेंबली में पेश थी चुको आहे ऐं ऐं उनखे उहो हिकिड़ो हिन वटि कमेटियुनि ॾांहुं वियल आहे। हाणे असेंबलियूं आहिनि कोन त उन ते कीअं बि उन मुतालिक़ कानून साज़ी थींदी। ऐं अपोज़िशन जो सॼो ज़ोर बि इन मुतालिक़ ई हुयो त असीं ॿियो जेकॾहिं घणो कुझु हिन में न करे सघूं त जेको पंहिंजो टेन्यूअर हूंदो 4-5-7 महीना जेके मिलंदा। असद ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। ज़मीर घुमरो साहब कानूनदान आहिनि, कानूनी माहिर आहिनि, असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़मीर साहब। ज़मीर साहब, सुप्रीम कोर्ट में ॿुधणी जारी आहे, मुख़्तलिफ़ डिबेट बि उते हलंदड़ आहे, रज़ा रब्बानी साहब वारा समूरा उते मौजूदु आहिनि। तव्हां इन समूरी जेकी ॻाल्हि ॿोल हली रही आहे उन में ख़ासि तौर ते जेको नुक़्तो खणनि पिया त डिप्टी स्पीकर जी रूलिंग 69 जेकी आहे उहा उनखे उन तहत अदालत उन ते मदाख़लत नथी करे सघे। तव्हां कीअं था ॾिसो इन समूरी सूरत हाल खे? जेको 69 आहे उहो प्रोसीजर जे बारे में आहे। 69 जेको आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशन में त असेंबली जो जेको प्रोसीजर आहे उन ते रूल्स बि ठहियल आहिनि जेको आहे असेंबली जा, उन में जेको आहे कोर्ट का मुदाख़लत नथी करे सघे। बाक़ी हाणे सुभाणे जेकॾहिं स्पीकर चए थो त बाबा हे जेके वुमन MNAs आहिनि जेको असेंबलीअ में उनखे वोट ॾियण जो हक़ न आहे त छा पोइ कोर्ट मुदाख़लत न कंदी? या सुभाणे जेको आहे सो स्पीकर चए थो त हाणे प्राइम मिनिस्टर जेको आहे हाउस में न ईंदो, उन ते पाबंदी आहे। या चए थो त जेको आहे सो 140 मेंबरनि वारो वज़ीर आज़म थींदो, 175 वारो न थींदो, छा पोइ स्पीकर इन में इंटरफियर न थींदी? मुख़्तलिफ़ सिनेरियोज़ आहिनि। हीअ त अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, त कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ जेका बि ॻाल्हि आहे उहा जेको आहे सो कोर्ट में ईंदी ऐं उनखे जेको आहे सो कोर्ट जेको आहे सो जुडिशियल रिव्यू जो कोर्ट खे पावर आहे। इन में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। हीअ त तमामु जेको आहे सो ओपन एंड शट केस आहे। अनकॉन्स्टिट्यूशन जी एॾी वायोलेशन थी आहे ऐं उन ते जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में कोर्ट ॿुधणी सभिनी पार्टियुनि खे ऐं ऑब्ज़र्वेशन्स बि ईंदा। बाक़ी हाणे फ़ैसिले जो जेको आहे इंतज़ारु हूंदो। अच्छा ज़मीर साहब, उन ॾींहुं डिप्टी स्पीकर जी रूलिंग खे कीअं था ॾिसो? काउंटिंग कोन थी अदम एतमाद ते, उन रूलिंग ॾेई छॾी आर्टिकल 5 ते, तव्हां कीअं था ॾिसो? गैर कानूनी आहे मुकमल तौर ते। छा आर्टिकल 5 जो हिन में छा वञे बाबा? नो कॉन्फिडेंस आई आहे प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़, उहा तव्हां एडमिट कई आहे, उनखां पोइ उन ते वोटिंग थियणी आहे न। तव्हां कीअं था चओ था आर्टिकल 5 ऐं फलाणी आर्टिकल 5 जो हुन सां वञे छा? मतिलबु इहो त इहो जानू जर्मन वारो फ़ैसिलो आहे न, त जानू जर्मन खे जेको आहे अंग्रेज़ी कोन थी अचे, इहो ईअं ई आहे, जानू जर्मन वारो आहे। मतिलबु को ईअं जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन खे हलाइणो आहे, हिन मुल्क खे हलाइणो आहे, त माना कॉन्स्टिट्यूशन जी का वैल्यू कोन्हे। जेको हिकिड़ो सेक्रेट डॉक्यूमेंट आहे जंहिं ते सभु पब्लिक ऑफिस होल्डर्स इंक्लूडिंग जजिस जेको आहे ओथ था खणनि त असां हिनखे प्रोटेक्ट कंदासीं, डिफेंड कंदासीं। जेकॾहिं उन सां अहिड़ी हालत कई थी वञे त पोइ रहियो छा मुल्क में? पोइ त कुझु बि न रहंदो। उन जे करे मुंहिंजे ख़्याल में कोर्टुनि खे हिन जो पंहिंजो कोर्टुनि जे लाइ जेकॾहिं हिन ते पंहिंजो हिनखे रिवर्स न कयो वियो त मुंहिंजे ख़्याल में वॾो कॉन्स्टिट्यूशनल बुरान थी वियो। अच्छा अच्छा ज़मीर साहब, 28 आर्टिकल खे चए पियो त डिप्टी स्पीकर वटि इख्तियार आहिनि, तव्हां इनखे कीअं था ॾिसो? 28 आर्टिकल तहत डिप्टी स्पीकर आर्टिकल त फंडामेंटल राइट आहे, उन में त का ॻाल्हि ई कोन्हे का। अच्छा अच्छा, जेके अॼु सुप्रीम कोर्ट जे अंदरि ॾिना पिया वञनि, दलील ॾिना पिया वञनि, उन में मुख़्तलिफ़ 28 आर्टिकल्स आहे फंडामेंटल राइट्स जे बारे में। अच्छा हिकिड़ो सवाल जी जी का बि आर्टिकल हूंदी आहे उनखे मिसकोट कयो वियो हूंदो या छा कयो हूंदो। ज़मीर साहब, काज़ी आसिफ़ साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहे बि तव्हां खां सवाल था करणु चाहिनि। जी काई साहब। ज़मीर साहब, हीअ जेको 224 आहे जंहिं तहत सदर जेको आहे उनखे वज़ीर आज़म खे अलाउ कयो आहे त तव्हां कमु करे सघो था, उहो कीअं आहे? तव्हांजे साम्हूं इहो 224 तहत अख़्तियार कीअं था ॾेई सघजनि?
कंहिंखे कहिड़ो सारी मां ॿुधो न हाणे ॿीहर ॿुधायो। 224 जो आर्टिकल आहे, उन तहत जेको सदर वज़ीर आज़म खे पंहिंजो कमु जारी रखण लाइ चयो आहे ऐं निगरान जे हवाले सां ॿी मामला, त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, वज़ीर आज़म जंहिंजे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आहे पेंडिंग, उहो त असेंबली खे डिज़ॉल्व करे ई नथो सघे ऐं उहो जेको आहे सो न वरी उनखे ऑफिस में कंटिन्यू करे सघे थो। ही त हुननि टेक्निकलिटी जेको आहे सो टेक्निकलिटी ते हलनि त जीअं त उहा रूलिंग जेको आहे सो उहा मुस्तरद थी वई आहे, उनजे करे वज़ीर आज़म इन ऑन हिज ओन जेको आहे असेंबली डिज़ॉल्व कई आहे, उहो वज़ीर आज़म कंटिन्यू करे सघे थो जेको ऑन हिज ओन करे, पर हिन जेको उहो बहानो था वठनि। पर हिन वज़ीर आज़म जे नो कॉन्फिडेंस जेको आहे पेंडिंग आहे, न असेंबली डिज़ॉल्व थो करे सघे, न ऑफिस खे कंटिन्यू थो करे सघे। इहो सदर जो बि अमल जेको आहे सो गैर कानूनी आहे ऐं इहो नो कॉन्फिडेंस जेको आहे एतिरा वोट जेको आहे 197 जेको आहे उन्हनि जा आया न जा, ईअं त पोइ कॉन्स्टिट्यूशन जेको आहे माना कंहिं बि वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ पोइ त नो कॉन्फिडेंस ईंदी कोन। ऐं नो कॉन्फिडेंस वारे वज़ीर आज़म हिन में लिखियलु आहे आर्टिकल 95 में, त ही शैल सीज़ टू होल्ड ऑफिस, उहो वज़ीर आज़म रहंदो ई न द मोमेंट रेज़ोल्यूशन इज पास्ड, त उनखे कंटिन्यू कीअं थो कराए सघे। बिल्कुलु अनकॉन्स्टिट्यूशनल आहे साॻियो मामलो 224 में, या त का शिक ई कोन्हे का। अच्छा ज़मीर साहब, जॾहिं असेंबलियूं सदर टोड़े पियो उनखे जीअं त चए पियो वञे त गैर कानूनी तौर ते, त जेको ख़त लिखे पियो ज़मीर साहब, जेको ख़त लिखे पियो सदर निगरान वज़ीर आज़म लाइ, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? ख़त लिखी कोन थो सघे, कंसल्टेशन जेको आहे आर्टिकल तव्हां वञे या त उन में कंसल्टेशन आहे इज बिटवीन प्राइम मिनिस्टर एंड दी पंहिंजो अपोजिशन लीडर। प्रेसिडेंट खे ख़त ॾेई सघे, उहो प्रेसिडेंट खे हुकुम ख़त न आहे ॾियणो, त जाइज़ हुजे एक्शन, सिर्फ़ु ईअं को प्राइम मिनिस्टर जेको आहे लीगली तौर ते असेंबली डिज़ॉल्व करे पोइ प्रेसिडेंट खे ख़त थोरो ई लिखणो आहे। कंसल्टेशन हैज टू टेक प्लेस बिटवीन प्राइम मिनिस्टर एंड द अपोजिशन लीडर। ऐं उन ते जेको आहे सो तव्हां हेॾो अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट थियो आहे, जेको कोर्ट बि इहो ऑर्डर कयो आहे त जेके बि सदर जा एक्शन हूंदा या प्राइम मिनिस्टर जा जेके बि एक्शन हूंदा उहे सब्जेक्ट टू कोर्ट प्रोसीडिंग्स हूंदा, त उन में उहो प्रेसिडेंट जो जेको बि ख़त आहे उहो कोर्ट प्रोसीडिंग्स में सब्जेक्ट हूंदो। हाणे ॾिसूं त कोर्ट में केतिरो जेको आहे सो बिल्कुलु ज़मीर साहब, काॾे वेंदा पिया ॾिसो तव्हां, नई इलेक्शन तरफ़ वेंदे पिया ॾिसो तव्हां, या वरी अदम एतमाद तरफ़ वोटिंग तरफ़? मुंहिंजे ख़्याल में अदम एतमाद खे जेको आहे सो जेका रूलिंग आहे उनखे जेकॾहिं डिक्लेयर कयो त गैर कानूनी आहे, त अदम एतमाद जो वोट जेको आहे कराइणो पवंदो। उहो प्रोसीजर कॉन्स्टिट्यूशनल जेको आहे ऐं असेंबली जो जेको डिज़ोल्यूशन आहे उनखे गैर कानूनी कराए ॾियणो पवंदो। असेंबली अपोजिशन बि भली उहो चाहे, पर जेको कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे उन मुताबिक़ थिए न। ही वज़ीर आज़म जेको जंहिंखे अख़्तियार ई कोन हो, जंहिंजे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस पेंडिंग आहे, उहो असेंबली खे तोड़े छॾे ऐं स्पीकर जेको आहे ॾिसंदो करे नो कॉन्फिडेंस खे, त मुफ़्त खे पहुचंदो। पोइ त कंहिं बि असेंबलीअ में जेको आहे सो का बि नो कॉन्फिडेंस न ईंदी। पंहिंजो का बि असेंबलीअ में जेको आहे सो पोइ जेको 100 मेंबरनि वारो बि जेको आहे वज़ीर आला जो वेठो हूंदो, 200 मेंबरनि वारो वज़ीर आला ईअं त पोइ त फ्री फायर हाल आहे, पोइ त कॉन्स्टिट्यूशन जी का सैंक्टिटी न रहंदी। मुंहिंजे ख़्याल में इहो कोर्ट जो वॾो इम्तिहान आहे ऐं पंहिंजो सॼी मुल्क जे लाइ इम्तिहान आहे, त तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन ते हलणो आहे या कॉन्स्टिट्यूशन ते न आहे हलणो। इहो इशू न आहे त पोइ हिन इलेक्शन थिए या न थिए, दिस इज सेकेंडरी इशू। इलेक्शन त हूअं बि थींदी, थोरे अर्से खां पोइ थींदी, पर इशू इहो आहे त हीउ जेको एॾो अनकॉन्स्टिट्यूशनल जेको आहे उहो आयो आहे बाक़ाइदे, जेको डिप्टी स्पीकर जेको गैर कानूनी कमु कयो आहे, उन ते जेको आहे कोर्ट कहिड़ी रूलिंग थी ॾिए ऐं इहो तमामु क्लियर केस आहे ऐं उन में मुंहिंजे ख़्याल में अबाम कोन्हे को जेको डिस्कशन थिए थो उन में अबाम कोन्हे। अच्छा, केतिरो वक़्तु पिया ॾिसो ज़मीर साहब, आख़िर में सवाल तव्हां कंदुमि, केतिरो डिले थी? मुंहिंजे ख़्याल में इन में मुल्क जी पोइते थी वञे, डॉलर मथे थो वञे, अनसर्टेनिटी जेको आहे इकोनॉमिक्स तयार खे जेको आहे पोइते थी वञे। मुंहिंजे ख़्याल में कोर्ट खे फौरी तौर ते फैसलो करणो। महिरबानी ज़मीर साहब, KT न्यूज़ खे तव्हां वक़्तु ॾिनो। काई साहब, ज़मीर साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, आख़िरी जेको नुक़्तो त मुआशी तौर ते असां तमामु घणो पोइते पिया आहियूं, डॉलर 185 खां मथे पियो वञे। अगरि इहा सूरत हाल मौजूदु रही त मुआशी तौर ते असां वधीक डिस्टर्ब रहंदासीं। तव्हां ॾिठो न कल्ह स्टॉक एक्सचेंज सां छा हालत थी? अॼु स्टॉक एक्सचेंज सां हालत छा आहे? त जॾहिं सॼी मुआशी सूरत हाल इहा हूंदी, जॾहिं सॼी मुल्क जेको आहे हिकिड़ो मुंजमद थियल हूंदी हर सूरत हाल, त उनजो नतीजो ज़ाहिर आहे इहो ई निकिरणो आहे जेको हींअर रमज़ान शरीफ़ में त उहा ई महांगाई वधी वेंदी आहे। हाणे अञा जेकॾहिं डॉलर्स खे कंट्रोल में न रखियो वियो, एक्सपोर्ट जी ॻाल्हि जेकॾहिं बहितर न थी त पोइ अञा सूरत हाल वधीक ख़राबु थियणी आहे। ऐं बिल्कुलु हिकिड़ो जेको ज़मीर घुमर साहिब जेका पॉइंट ॻाल्हाई उहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे, त जेको आहे जेको सलाह मसलत आहे उहा थियणी त वज़ीर आज़म ऐं जेको आहे सो अपोजिशन लीडर जे विच में आहे। सदर जो कहिड़ो कमु जो हू त ख़त लिखे त हीअ त बिल्कुलु मतिलबु चूचू जो मुरबो सम्झ में नथो अचे त हीअ केरु सलाहूं थो ॾिए पियो ऐं केरु कंहिंजे सलाह ते हीअ अमल करे रहिया आहिनि। इन सां
जे 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 कोर्ट को बहितर फ़ैसिलो न कयो ऐं अकॉर्डिंग टू लॉ अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन फ़ैसिलो न कयो त हिन मुल्क खे तमामु ख़तरनाक सूरताल खे मुंहुं ॾियणो पियो। उन में ख़तरनाक सूरताल में सभ खां वधीक ख़तरनाक मुआशी सूरताल हूंदी। बिल्कुलु कैसर सुहेल साहब माज़ीअ ते तव्हां हिस्ट्रीअ ते पे हाणे ॻाल्हि ॿोल पे कई पाण बेनज़ीर भुट्टो साहिबा वारी रुॻो अदम एतमाद वारी रिथ खे साम्हूं रखूं 1989 वारी उन टाइम ते अहिड़ी का बि सूरताल असांखे नज़र न आई, रिथ रद्द बि थी वई, हिन क़िस्म जा जेके आइनी बहरान थिया जहिड़ा झटा अहिड़ा साम्हूं न आया। ज़रूरु थिया IGI जी सूरत में मामला साम्हूं आया पर हाणे इनखे वधीक न क्राइसिस में पाण ॾिसूं पिया। ऐं ॾिसो वधीक क्राइसिस इन लाइ आहिनि जो मुल्क पाण वधीक क्राइसिस में आहे अॻे खां। ॾींहों ॾींहुं जीअं तव्हां मुआशी ॻाल्हियूं कयूं उहे बि उन जा मसइला आहिनि। इंटरनेशनल सूरत में जेको आहे सो मुल्क दुनिया बिलाकनि में आहे त वरी पाकिस्तान हिकिड़ो कंफ्यूज़्ड आहे त ईदर हू रशिया चाइना वारे पासे सां वञे या कुझु क़ुवतूं चाहिनि थियूं अमेरिका सां हुजे, उहो पाण कंफ्यूजन आहे। ॾिसो बेनज़ीर साहिब वारी जेका नो कॉन्फिडेंस मूव हुई उहा त खणी ठीकु आहे, उहा हटी वई हुई पर वरी जॾहिं असेंबली टुटनि थियूं ऐं सभु कुझु थिए थो त वरी उहा कामयाबु थी थी वञे, उनखे हटाइनि था। या चो नवाज़ शरीफ़ वारी ख़ुदि जॾहिं गवर्नमेंट वई हुई ऐं वरी नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट खे सुप्रीम कोर्ट बहाल कयो हुयो त वरी महीने ॾेढ खां पोइ उहो ई रिज़ल्ट आयो त नवाज़ शरीफ़ बि वियो ऐं ॿियो उनखे हटाइण वारा बि विया, सदर बि वियो। सो मूंखे हाणे बि ईअं थो लॻे त ठीकु आहे सुप्रीम कोर्ट मतां बहाल बि करे, मतां चांसिस घटि पिया लॻनि सूरत हाल खां पर मतां बहाल बि करे, पर मां सम्झां थो त वरी अल्टीमेटली तमामु जेको वेझे वक़्त में रिज़ल्ट ईंदो उहो इहे हूंदो त मुल्क में चूंडूं करायूं था न त ही ॿई धुरियूं को फशड़ी थींदी, जहिड़ा थींदा मसइला थींदा अलाए ॿई हटी वञो ऐं निगरा गवर्नमेंट रखी करे मुल्क में चूंडूं। मूंखे मुल्क मतिलबु त चूंडुनि ॾांहुं वञे पियो, पोइ हाणे उहो सुप्रीम कोर्ट जे थ्रू वञे या मौजूदा हालतुनि जे थ्रू वञे पर लॻे थो छाकाणि जो जेकॾहिं ईअं न हुजे हा त उन ई ॾींहुं फ़ैसिलो थी चुको हुजे हा। ॾिसो आइडियल पोज़ीशन त इहा ई आहे जेका सभु था चऊं आइन जी बालादस्ती, आइन जी बालादस्ती, पर तारीख़ ॿुधाए थी त आइन जी बालादस्ती ते थी कोन्हे के हिकिड़े बि। मां तव्हांखे 8-10 मिसाल ॾेई वियुमि पाकिस्तान जा 1950 खां वठी मौजूदा गवर्नमेंट ताईं, त इहो हर गवर्नमेंट तक़रीबन हर गवर्नमेंट सां थियो आहे, तक़रीबन हर प्रेसिडेंट सां थियो आहे, तक़रीबन हर प्राइम मिनिस्टर सां थियो आहे, तक़रीबन हर जेको आहे सो मार्शल जे दौर में थियो आहे, कॾहिं हू मथे कॾहिं हू हेठि। आइन खे जेको आहे सो जेको जंहिंखे वणियो आहे उन नमूने हुनजी इंटरप्रिटेशन कई आहे, उन नमूने हुन फ़ैसिलो वरितो आहे। आइन में जेके मुंझाण आहिनि सां गॾोगॾु इहो बि रहियो आहे गद्दारीअ जा लेबल बि रहिया आहिनि। हा गद्दारी जा लेबल त हिते तमामु सस्ता आहिनि। उहे अॻे त असां तव्हां बलोच ऐं पठान ऐं सिंधियुनि ते हूंदा, हाणे त हिक ॿिए खे कोन था छॾनि, हाणे त जेके असेंबली में पाण गॾु वेठा आहिनि हिकिड़ी कुर्सियुनि ते ॿिए ॾींहुं उन ते इल्ज़ाम था लॻनि। जी जी बिल्कुलु सुहेल साहब। असद छा था तव्हां ॾिसो जेके मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं आहिनि अपोज़िशन हुजे या हुकूमत, उन जी ईंदड़ प्लानिंग कीअं पिया ॾिसो, कहिड़ी हिकमत अमली पिया ॾिसो तव्हां उन्हनि वटि? ॾिसो हिन वक़्तु त असलम हींअर अपोज़िशन हिकु पेज ते आहे जेका सिर्फ़ु सवाइ PTI जे ऐं काफ़ लीग जे, बाक़ी समूरी अपोज़िशन हिकु तरफ़ आहे ऐं उहे चाहिनि था त असेंबलियूं ॿीहर बहाल थियण जी कोशिशि में वेई आहिनि त ऐं बेएतमादी जो वोट थिए। ऐं मां घणा इम्कान इहे ई आहिनि जेके ज़ाहिरी तौर ते जजिस जा रिमार्क्स था अचनि पिया त उहे शायदि इहो रूलिंग खे ग़लति करार ॾियनि ऐं जॾहिं रूलिंग ग़लति थी वई त इहो असेंबलियूं बिल्कुलु बहाल थी वेंदियूं ऐं सदर खे को इख़्तियार कोन्हे। जीअं ज़बीर साहिबु चयो त उहो अहिड़े क़िस्म जा ख़त लिखे ऐं का कंसल्टेशन करे, इहो वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर जो कमु आहे। जॾहिं हुकूमत न आहे त इहे समूरा जेके आहिनि गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़दम कया पिया वञनि। जी हा असद अब्दुल वाह बलोच साहब कानूनदान आहिनि, माहिर आहिनि, असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम वाह साहब। जी वालेकुम सलाम। वाह साहब हाणे ज़मीर घुमरो साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल पई थी, उन्हनि खां असां हिन ते तजियो पे वरितो, कानूनी माहिर आहिनि। संदसि चवणो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग हुजे या सदर असेंबली टोड़ियूं, इहे समूरियूं गैर आइनी हो। तव्हां इन कदम खे कीअं था ॾिसो? ॾिसो रूलिंग त हाणे प्रोसीडिंग आहे पार्लियामेंट जी, उन में डिप्टी स्पीकर जेका कमु कयो उहो पंहिंजे प्रोसीजर लॉ जे मुताबिक़ कयो। हाणे जी हिकिड़ो सुप्रीम कोर्ट वरी में 100 मोटो वरितो आहे जेको 184(3) में, जिथे 199 जे पावर्स खे प्रोजुडिस न थियनि उते 100 मोटो वठी चयो त इहो एक्शन थियो की आहे हुनजी इंक्वायरी हले पई।
अरे इंक्वायरी जेका आहे सुप्रीम कोर्ट करे पई जॾहिं मैटर सम्झ ॾिसां हुनखे पहिरियों कुझु चई त नथो सघिजे लेकिन 69 में जेको बेयर रीडिंग आहे लॉ जी 69 जी त उन में लिखियल आहे नो कोर्ट हैज़ जुरिडिक्शन टू इंक्वायर इन दी प्रोसीडिंग ऑफ द पार्लियामेंट बेयर रीडिंग लॉ जी ईअं थिए थी हाणे उन में सो मोटो वरितल आहे उन में जेका जुरिडिक्शन सुप्रीम कोर्ट इन्वोक कई आहे सबजुडिस मैटर आहे वधीक सुप्रीम कोर्ट जे साम्हूं अच्छा बाब साहब रज़ा रब्बानी साहब इन ई मामले ते सुप्रीम कोर्ट खे ॿुधायो आहे त डिप्टी स्पीकर जी रूलिंग 69 जो तहफ़ुज़ नथी रखे ना रूलिंग जेका पावर 69 द प्रोसीडिंग हिननि एक्सेप्ट कई न पार्लियामेंट कहीं भी मेंबर उथी करे उन पार्लियामेंट में को ऑब्जेक्शन कोन कयो जीअं असेंबली शुरू थी त उनखे चवणु खपे हा त भई असांजी तव्हां न कयो या स्पीकर कयो उन रूलिंग ते उन ते प्रोसीडिंग ते त कई पार्लियामेंट अपोजिशन या पार्लियामेंट जे कई मेंबर कोई ऑब्जेक्शन कोन कयो 69 तो चए थो पियो न क्लियर लॉ आहे हाणे जेका वायलेशन जेका ही ॿुधाईंदा कोर्ट में कोर्ट उनखे जस्टिफाई कंदी त भई अगरि कोई फंडामेंटल राइट जेका एॾी वॾी वायलेशन थी आहे चैप्टर 1 और 2 जी 184(3) में जेको कोर्ट जुरिडिक्शन सो मोटो कयो आहे जुरिडिक्शन इन्वोक कई आहे हाणे उहो कोर्ट जस्टिफाई करे उनखे कोई अहिड़ी कंसिडरेशन मिले या अहिड़ो को मटीरियल मिले जंहिं ते उहो ऑर्डर पास करे बलोच साहब पर माफ़ कजो जी बलोच साहब काज़ी आसिफ साहब बि मौजूदु आहिनि उहे बि तव्हां खां सवाल था कनि जी बलोच साहब तव्हां जेको जीअं फरमायो त कानून जेका पार्लियामेंट जी जेका आहे उनखे या हिकिड़ो प्रोटेक्शन हासिलु आहे पर प्रोटेक्शन त उनखे हासिलु आहे जेको आइन ऐं कानून खे अमल कंदे अमल कयो वियो हुजे न हीअ त सॼी सरियन जेको गैर आइनी काम थियल आहे त उनखे प्रोटेक्शन कीअं हासिलु थियो सुप्रीम कोर्ट इहा ई पुछे पई त इहो ई क्वेश्चन पुछे पई त 69 में इहे जेका ओम्बट में अचे थी या प्रोसीडिंग नथी अचे अगरि 69 में अचे थी त कोर्ट वटि जुरिडिक्शन कोन्हे हाणे ॿुधाइण जो वायलेशन इहो आहे त जेको फंडामेंटल राइट्स इन्वोक कया आहिनि त उन में कहिड़ो फंडामेंटल राइट्स जेको आहे वायलेट थियो आहे त सुप्रीम कोर्ट उनखे डिक्लेयर करे नल एंड वाइट इहो त अपोजिशन खे ॿुधाइणो आहे या त अपोजिशन जे कहीं बि पार्लियामेंट जे मेंबर जा असेंबली हली पे उन असेंबली में इहो ऑब्जेक्शन कयो ई कोन को इलीगलिटी जो त भई जेको आहे डिप्टी स्पीकर आहे उहो रूलिंग थिए थो पियो इहो डिप्टी स्पीकर असेंबली न हलाए त हुयो तव्हां ॾिठो न उहो त हिकु ॾेढ मिंट जे अंदरि सॼी कार्रवाई अचनि था फवाद चौधरी साहब उहो आर्टिकल 5 अॻियां रखनि था डिप्टी स्पीकर हुन ते रोलिंग ॾिए थी उहो बहस जो त मौक़ो ई न मिलियो जीअं अपेरेंटली जीअं आयो न सोलंकी साहब त हिनखे पुछणु त खपे हा न त भई तव्हां न वियो एहतजाज करणु खपे कोई पार्लियामेंट जे मेंबर कई एहतजाज ई कोन कयो काई ऑब्जेक्शन ई कोन कयो हुनजे वेहण ते ऑब्जेक्शन त करणु खपंदो हिननि खे अच्छा आर्टिकल 5 खे जेको बुनियादु बणाए वियो उनखे तव्हां कीअं था ॾिसो भलो साहब आर्टिकल 5 जेको लॉयल्टी ऑफ स्टेट आहे स्टेट जे अगेंस्ट कोई बि कमु थींदो त उहो उन खे तव्हां पाकिस्तान जो शहरी कोई बि शहरी हुजे या ॿाहिरि जो कोई शहरी जेको पाकिस्तान में रहे थो उन खे लायल रहणो आहे आर्टिकल 5 जे तहत स्टेट सां गॾु ऐं कॉन्स्टिट्यूशन सां हाणे हिननि जी लायलिटी जेका उन्हनि चैलेंज कई आहे क्वेश्चन बेसिक जेको तव्हांजो बणे थो इहो क्वेश्चन आहे त भई हुनजी लायलिटी कहिड़े तरीक़े सां स्टेट जे ख़िलाफ़ स्टेट सां लायलिटी न रही आहे इहो मटीरियल कोर्ट इनखे ॾिसे उनखे एग्ज़ामाइन करे इहे एविडेंस अचनि इहे डॉक्यूमेंट्स अचनि त उनखे बाद डिसाइड करे सघे उनमें त आर्टिकल 5 खे त फोर्स सां गॾाए पढ़णो आहे न अकेलो आर्टिकल 5 कीअं हलंदो जी अच्छा भले साहब वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो महिरबानी सर सुहेल साहब तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी बलोच साहब जी बि असां वटि वक़्तु बि मुख़्तसिर न तव्हांखे ईंदड़ वक़्तु कीअं पियो नज़र अचे जी सुहेल आवाज़ अचे थो तव्हांखे हा तव्हांजो अचे थो जी हेलो जी अचे थो जी बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही कई जेको असां डिसाइड करे वेही रहिया आहियूं त ग़लति आहे उहो हाणे सुप्रीम कोर्ट खे करणो आहे जी बिल्कुलु सुप्रीम कोर्ट खे टेक्निकली इहो पॉइंट सही आहे त उहो सुप्रीम कोर्ट उन लाइ त वेठी आहे न त ग़लति आहे या सही आहे बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि जेका मां चवां थो त मूंखे जेकॾहिं बहाल बि थी वञनि थियूं असेंबलियूं वग़ैरह पोइ बि मुल्क चूंडुनि ॾांहुं वञणु वेंदो नज़र पियो अचे ऐं चूंडुनि लाइ हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि तव्हांखे मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त PTI लाइ मुश्किलातूं घटि आहिनि छो जो हुन लाइ हिकु त पार्टी आहे पर हेॾे
एॾियूं पार्टियूं आहिनि ऐं हिक ॿिए जूं मुख़ालिफ़ पार्टियूं बि आहिनि पॉलिटिकली बि ऐं राइवलरी बि, जेके नो कॉन्फिडेंस मूव ते त गॾियूं आहिनि, पर इलेक्शन में जॾहिं सीटूं ऐं टिकेटूं विराइबियूं त उन में शायदि ही सस्टेन न करे सघे इहो अलायंस। बिल्कुलु तो इहो वॾो दिलचस्प पॉलिटिकल नज़ारो हूंदो जेको मुस्तक़बिल बिल्कुलु करीब में सुहेल नज़र अचे। साहब ठीकु आहे। काई साहब लास्ट कमेंट तव्हां खां आलमी सूरत हाल ते अगरि असां ॻाल्हि ॿोल कयूं त ही के सूरत हाल मिसाल मथी सतह ते कहिड़े पासे थी वञे, असां रूस जे वेझो पिया थियूं, कहिड़े ब्लॉक्स में था वञूं, मुआशी तौर ते असांखे कहिड़ा फ़ाइदा हूंदा, कैपिटलिस्ट जेके आहिनि या सोशलिस्ट आहिनि, कहिड़ो ब्लॉक हूंदो पंहिंजो? मुंहिंजे ख़्याल में पहिरियों त सुहेल साहब ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको आहे चूंड अलाउंस न आहे, हीउ जेको आहे सो हिननि जो अलाउंस जेको आहे उहो सिर्फ़ु हेसि ताईं आहे, उन में ऐं चूंडूं थियणियूं आहिनि, चूंडुनि खां सवाइ ॿियो रस्तो बि कोन्हे को। ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे इहो ॾिसणो पवंदो असांजे मुल्क खे त सरगुज़ारिश आहे त इहा ॾिसणो पवंदो त असांजी एक्सपोर्ट, असांजो मार्केट यूरोपियन यूनियन में, अमेरिका में ऐं पूरे ॿियनि में, रूस में या चाइना में केतिरो आहे, ऐं असांखे उनखे साम्हूं रखी फ़ैसिला करणु खपंदा। ऐं उनजा जिन जा मफ़ाद जेके आहिनि उहे ज़रूरी न आहे त कंहिं हिकिड़े ब्लॉक ते वञण लिया, पर उहो पंहिंजे मफ़ादनि खे अज़ीज़ रखंदे पोइ जेको आहे सो जेको फ़ैसिलो कनि, उहा भली को मतिलबु पोइ बि को ब्लॉक नथो ठहे, पंहिंजा मुआशी जेको सिस्टम आहे उनखे बहितर करण जे लाइ फ़ैसिला करणु घुरिजे। बिल्कुलु काई साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KT न्यूज़ खे ॿुधो। सुहेल मेमण साहब तव्हांजी महिरबानी, असद शहर तव्हांजी महिरबानी, ज़मीर घुमरो ऐं वाह बलोच साहब असांखे टाइम ॾिनो, उन्हनि जी महिरबानी। नाज़रीन इंतिहाई अहम इशू आहे मौजूदा वक़्त में जेको आइनी बहरान आहे उनजो हल लाज़मी तौर ते त सुप्रीम कोर्ट वटि आहे, त सुप्रीम कोर्ट कहिड़ो थी फ़ैसिलो ॾिए। सभिनी जूं सियासी, समाजी, मुल्क जे अवाम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट तरफ़ आहिनि। ईंदड़ वक़्त में जल्दी मामले जी ख़बर पइजी वेंदी त सुप्रीम कोर्ट कहिड़ो थी फ़ैसिलो ॾिए। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भई।